कया मां छा कया तू ही ॿुधाए छा कया पाण खे मारिया या राबेल खे मारिया इन करे मूं फ़ैसिलो कयो आहे त तुंहिंजी शादी कराए छॾियां। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सॉप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ एपिसोड में हिकु तमामु ज़बरदस्त मौज़ू थियण वारो आहे। छो जो मल्हार हद खां वधीक मतिलबु त मिठल खे परचाइणु चाहींदो, पर मिठल कॾहिं बि मल्हार वारनि सां ठहंदो कोन। छो जो होॾां वरी नूरल बि हद खां वधीक मतिलबु त मिठल खां नफ़रत कंदो ऐं मिठल मतिलबु त उन सां कॾहिं बि ठाह कोन कंदो। पर नूरल हद खां वधीक मतिलबु त उन सां हाणे अॻिते हली ठाह करणु चाहींदो, छो जो मल्हार उनखे मजबूर कंदो। पर मिठल कॾहिं बि उन्हनि सां ठाह कोन कंदो ऐं मिठल पंहिंजी धीउ जी शादी ॿिए हंधि कराईंदो, पर उते कमीणो बालाज ख़ान उनखे थियणु कोन छॾींदो शादी करणु। मतिलबु त हद खां वधीक बुछड़ो मतिलबु थी वेंदो मतिलबु त राबेल सां मतिलबु त बालाज ख़ान राबेल खे कंहिंजो बि थियणु कोन छॾींदो। छो जो हू हाणे हद खां वधीक मतिलबु त जाइण थो चाहे, मतिलबु त राबेल खे हद खां वधीक पसंदि थो करे बालाज ख़ान। मतिलबु त बालाज ख़ान कॾहिं बि उनजी शादी ॿिए सां थियणु कोन छॾींदो ऐं अॻिते हली मल्हार खे बि हमेशह जे लाइ पंहिंजे रस्ते तां हटाए छॾींदो। छो जो मल्हार बि मतिलबु त उन सां शादी करणु चाहींदो, पर राबेल उन खां नफ़रत थी करे। मतिलबु त राबेल शादी करण खां साफ़ इनकार कंदी मल्हार खे ऐं अॻिते हली बालाज ख़ान पंहिंजे बंदूक जे ज़ोर ते मतिलबु त उन सां शादी करे छॾींदो।